इमरान छा तू थे अॼुकल्ह? बस अल्लाह जो शुक्र आहे तव्हां वेठा हो महिमान नवाज़ी वॾी महिमान नवाज़ी राइट हिन टाइम में चांहि न पीआरी कई चांडिया पुट कल्ह जेको चयोमांइ उन ते अमल कजां चांडे खे रखी छॾी जॉब ॾेई छॾी हा जेको तव्हां सां एक्टिंग पियो करे न गुड 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 ज़फर भाई हिनखे पाण जहिड़ी तव्हांखे डांस सेखारणी आहे ऐं आई वांट टू परफॉर्म विद चांडियो साहब हवा न अचे सुञाणे थो हा चांडिया तोखे मां सेखारींदमि एक्टिंग चांडे चई ॾिनो एक्टिंग छॾी न हाणे चई ॾिनो हुयो एक्टिंग छॾी न छॾी अब तूं ॿुधाए किथे आहे मां हिते ई किथे ग़ाइब हुई यकी सखर सफ़ा भला पिंक पिंक थी आई आहे जवाब न जवाब न आहे मां ब्लैक ब्लैक थी वई हलो मारिया सिर्फ़ु तव्हांखे ॾिसे थी मां छा करायो तुंहिंजी सुठी फ्रेंड आहे न मुंहिंजी ने सिखा सभु अचां थी सुबुह सुबुह 8 बजे अरे जफर जिसकानी भी बैठो आया जी सर जी जी कहिड़ा हाल दिवा अल्लाह शुक्र भैया खुश आहियो ठीक ठाक खैर मज़े में टाट सफ़ा अल्लाह जो करम है ॿियो ॿुधायो तव्हां नहीं करो हरकतें असां न ठीक आहियूं बिल्कुल मां बिल्कुल ठीक आहियां मुंहिंजे लाइ कंहिंजी वीडियो ठाहींदे तव्हांजे अब 1 मिनट वीडियो ठही चुकी आहे ऐं जफर सफ़ा चुप कई वेठो छो जफर अरे इरफान कहिड़ा हाल आहिनि किथे हाय साणे हाणे इरफान सां हाय इरफान हू आर यू हाय अस्सलाम वालेकुम हाय 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 अला हथ छो मिलाइबो आहे छोकिरनि सां कुलीग्स आहियूं गॾु असांजी दोस्तियूं आहिनि मोहबतूं आहिनि कुर्बन आहिनि न इश्क आहिनि एहसास आहिनि दिल वो हो जेही दोखो हो एतबार मुखे छोड़ने एडो प्यार मुखे छोड़ने एडो प्यार मुखे छोड़ने understand English I love but you I can't but I can't speak in English what about you इंग्लिश मतलब इंग्लिश के खराब था कन English is the best language of the आप समझते हो बोलते क्यों नहीं हो so English बोलो तो इंग्लिश इज द बेस्ट लैंग्वेज इन द होल बोलो बोलो English हाणे ॻाल्हाए इंग्लिश so boys and girls tell me about your all life all so beautiful so beautiful बस 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 असांजी अंग्रेजी एतिरी आहे असांजी अंग्रेजी हिते ई ख़तमु आहे English 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 listen English 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 हाणे तव्हां जफर इंग्लिश ॿुधो listen to me what about you who call me what happened why जादू कर रहा है भाई कॉल है call him आप पहले को कॉल वठी चल कोका कोला ओले वरी हेड ने खुदा जी का मार में घंटा सा भरो पियो है वरी हेड ने कॉल हिम ना हां कॉल हिम आवा कॉल कराई थी you can talk with him you are big brother what about you